नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ख़बर जो सिलसिलो जारी आहे। ताज़ातरीन अपडेट में वली मोहम्मद चारो हाज़िर आहियां। नाज़रीन चूहर जमाली खां जुमन लाखाटियो जी रिपोर्ट मूजिबि चूहर जमाली भरिसां तालुके जाती जे तहत बादीपुर में सदियुनि खां क़ाइमु थियल ॻोठ हसन मला खे हर ईंदड़ हुकूमतनि जे दौर में नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। 5000 इंसानी आबादी ते मुश्तमिल हिन ॻोठ में का बि बुनियादी सहूलियत मुयसर न आहे जो पाणी पीअण जो बि न हुअण करे खारो पाणी आहे। हितां जा ॻोठाणा 1 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे दरगाह अशरफ लकियारी तां पीअण जो पाणी भरे अचनि था। जॾहिं त सिहत जी का बि सहूलियत न आहे, एमरजेंसी या बीमारी जी सूरत में सख़्तु परेशानी में गुज़रणो पए थो। जॾहिं त 2017 में सुई गैस जो इफ़्तिताह कयो वियो पर अञा ताईं चालू न आहे थी सघियो। उन हवाले सां ॻोठाणनि अहसान मला, अहमद मला, शकूर जमाली, रफ़ीक मला, जावेद लाखाटियो ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ में का बुनियादी सहूलियत न आहे, पीअण जो पाणी न आहे। हिते सभु ग़रीब आबाद थियल आहिनि जेके वाहन ऐं तलाउनि जो पाणी पीअण करे कई बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। उन्हनि वस वारनि खे अपील कई आहे त ॻोठ हसन मला खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि।